ओम शांति। अजय मावक्यन सहयोगी ही सहज योगी 26/11/1981 मावक्यन राज ऋषि सहयोगी सहज योगी बारन प्रति अव्यक्त भावधारा चवंता अज बापदादा पंहिंजे स्वराज्य अधिकारी राज ऋषि भविष्य में राजवंशी ॿारनि खे ॾिसनि था। बाबा स्वराज्य अधिकारी राज ऋषि भविष्य में राजवंशी ॿारनि खे ॾिसनि था। सभी सहज योगी अर्थात राज ऋषि आयो न। बाप दादा सभी ॿारनि खे वर्तमान वरदानी समय ते विशेष वरदान कहिड़ो ॾींदा आहिनि। बाप दादा सभी ॿारनि खे वर्तमान वरदानी समय ते विशेष वरदान कहिड़ो ॾींदा आहिनि। कहिड़ो वरदान ॾियनि था बाबा? सहज योगी भव। ये वरदान अनुभव कंदा आहियो। सहज ही बाप जी याद में रहण वारा योगी त ॾाढा ठहींदा आहिनि, लेकिन सहज योगी सिर्फ़ संगम ते तव्हां श्रेष्ठ आत्मायूं ई ठहींदा आहियो। योगी त ॾाढा ठहींदा आहिनि, लेकिन सहज योगी सिर्फ़ संगम युग तव्हां श्रेष्ठ आत्मायूं ई ठहींदा आहियो। संगम युगी तव्हां श्रेष्ठ आत्मायूं ई ठहींदव। शुद्धि वरदाता बाप जो वरदान आहे न, है न। ब्रह्मन ठहिया आहियो अर्थात हिन वरदान जे वरदानी ठहिया आहियो, है न। असां सहज ई बाबा खे यादि करण वारा ठहे। कोई महिनत न आहे न असांजे बाबा खे यादि करण में। ॾिसो दुनिया में माण्हुनि खे चओ भॻवान खे यादि करो त दुनिया में भक्ति मार्ग में भॻवान खे यादि करण जा केॾा सारा तरीक़ा आहिनि। तीर्थनि ते वञणु, व्रत रखण जा, शास्त्र पढ़णु, रोज़ सुबुह उथी करे जोर सां भॼन कीर्तन सिमरन करणु, है न, आरती करणु। ऐं असांखे कोई चए बाबा जी यादि में वियो त पेर में जूता हुजनि, किथे बि हुजूं, बसि देही अभिमानी स्थिति में स्थित थी वञो ऐं बाबा खे निराकार रूप में यादि करो। सहज आहे न असांजो। ऐं इहो सिर्फ़ु असांखे संगम युग ते ई मिलंदो आहे। योगी त ॾाढा ठहींदा आहिनि, लेकिन सहज योगी सिर्फ़ु संगम योगी तव्हां श्रेष्ठ आत्मायूं ई ठहींदा आहियो। शुद्धि वरदाता बाप जो वरदान आहे न तव्हांखे। ब्रह्मन ठहिया आहियूं अर्थात हिन वरदान जी वरदानी ठहिया आहियूं, है न। ब्रह्मन त ठहिया आहियूं, लेकिन असां हिन वरदान जी वरदानी ठहिया आहियूं। कहिड़े वरदान जे? सहज योगी भव। सभिनि खां पहिरियों जन्म जो वरदान इहो ई आहे, सहज योगी भव जो वरदान। सहज ई बाप जी यादि। त पंहिंजे पाण खां पुछो, वरदानी बाप, वरदानी समय, ऐं तव्हां बि वरदान वठण वारी श्रेष्ठ आत्मायूं आहियो। वरदानी बाबा, वरदानी समय, ऐं असां बि वरदान वठण वारी श्रेष्ठ आत्मायूं आहियूं, है न। अनुभव करो। अव्यक्त बाप दादा जो हिकु हिकु शब्द अनुभव करण जो आहे न। हिन अनुभव खे सदा हिन वरदान खे सदा बुद्धि में यादि रखणु, इहे वरदान खे जीवन में लाइणु। बाबा चई न वरदान
तव्हांजे बाबा असांखे वरदान ॾिनई की ॿार सहज योगी भव, त असां ख़ुशि थी वेंदा आहियूं न कि अरे वाह, बाबा त अॼु असांखे वरदान ॾिनई सहज योगी भव। लेकिन बाबा चवनि था वरदान खे सदा बुद्धि में यादि रखो कि मां केरु आहियां, सहज ई बाबा खे यादि करण वारी आहियां। ये वरदान खे जीवन में लाइणो आहे। बुद्धि में ध्यान यादि रखणु मतिलबु जे सम्झो बाबा चईंदा आहिनि बेफ़िक्र बादशाह, त हमेशह बुद्धि में यादि रखो मां केरु आहियां, बेफ़िक्र बादशाह आहियां। त मां कंहिं ॻाल्हि जी फ़िक्र करे ई न सघंदी आहियां। मां केरु आहियां, जे सम्झो डॉक्टर खे अगरि बुद्धि में यादि न हूंदो कि मां डॉक्टर आहियां, उहो भुलिजी वेंदो त इलाजु करे पाईंदो। अगरि तव्हां भुलिजी वञो कि मां फलाणे जी माउ आहियां, है न, बाबा शाह चईंदा आहिनि कि भले आत्मा 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 जो अभ्यास करो, लेकिन कर्म क्षेत्र में त तव्हांखे तव्हां जंहिंजी माउ जो पाठ वॼायो था त उहो त वॼाइणो ई पवंदो न, है न। बाबा असांखे इहे थोरी भुलिजणु ॾींदा आहिनि, भुलिजणु ॾींदा आहिनि। अगरि तव्हां इहे भुलिजी वञो कि मां हिन जी माउ आहियां, पोइ त तव्हां उहो पाठ वॼाए ई न सघंदा आहियो, है न। कोई तव्हां अहिड़ो कमु करो त तव्हांखे माण्हू चवंदा आहिनि अरे अज्ञान काल में कि तूं कुंवारी थोरी आहे, तूं शादीशुदा आहे, ईअं छो थी करे, तूं फलाणे ॿार जी माउ आहे, ईअं छो थी कमु करे। चईंदा आहिनि न त बुद्धि सां यादि रखिणो आहे कि मां केरु आहियां, सहज योगी आहियां। ये वरदान के जीवन में लाइणो आहे। त हीअं वरदान खे सदा प्राप्त की हुई, त अहिड़े वरदान खे सदा प्राप्त की हुई आत्मायूं। प्राप्ति स्वरूप आत्मा सम्झंदा आहियो पंहिंजे पाण खे। अहिड़े वरदान खे सदा प्राप्त असां आत्मायूं कयो आहे। प्राप्ति स्वरूप आत्मा सम्झंदा आहियो, वह महिनत भी करणी पवंदी आहे, है न। असांखे महिनत करणी पवंदी आहे। हाणे बाबा खे यादि करण में महिनत करणी पवंदी आहे। सदा वरदानी आत्मा आहियो न। हिन वरदान खे सदा कायम रखण जी विधि ॼाणंदा आहियो। हिन वरदान खे सदा कायम रखण जी विधि ॼाणंदा आहियो। सभिनि खां सहज विधि कहिड़ी आहे ॼाणंदा आहियो। सदा सर्व जी ऐं सेवा में सहयोगी ठहो। सभिनि खां सहज विधि कहिड़ी आहे, वरदान खे सदा कायम रखण जी विधि आहे। सभिनि खां सहज विधि आहे सदा सर्व जी सेवा जे सहयोगी ठहो। सर्व जे भी सहयोगी ऐं सेवा में भी सहयोगी, त सहज जी यादि अची वेंदी। ॾिसो बाबा केॾो सहज, जेका माण्हू सेवादारी, जेका माण्हू सर्व जे सहयोगी हूंदा, सेवा में मददगार हूंदा, उनखे सहज ई बाबा जी यादि ईंदी हूंदी, है न। सदा सर्व जी ऐं सेवा में सहयोगी ठहो, त सहयोगी ही सहज योगी आहे, है न। अगरि तव्हां बाबा जी श्रीमत अनुसार अगरि असां हिक ॿिए खे सहयोग ॾियूं था, पंहिंजी मत न, मां मुंहिंजो फलानो संबंधी आहे, मुंहिंजो हीअं आहे, इन करे मूंखे हिनखे मदद करणी पवंदी, न। मां आत्मा आहियां, मूंखे बाबा इहा ड्यूटी ॾिनी अथई कि असां परम धाम खां हिन सृष्टि ते अवतरित छो थिया आहियूं, सभिनि खे सहयोग ॾियण लाइ। त जेका सेवा ते सदा, छो जे बाबा जो कमु छा आहे। हाणे ॾिसो शिव बाबा आया, है न, शिव बाबा आया, ब्रह्मा बाबा जे शरीर जे अंदरि आया, अची करे छा करनि। अॼु अगरि तव्हां डॉक्टर खे सॾु करायो, डॉक्टर तव्हां वटि आयो, त डॉक्टर खे छा तव्हां ॾिसंदा रहंदव कि अरे वाह डॉक्टर आयो आहे असांजे घर, एॾो वॾो डॉक्टर आयो आहे, एॾो वॾो डॉक्टर आयो, ईअं चईंदा रहंदव, उनखे ॾिसंदा ई रहंदव, उनजी ख़ातिरी कंदा रहंदव, या डॉक्टर चईंदो जे कम जे लाइ सॾु करायो त उहो त करो,
है ना। समझो शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में आया। कई बार सोचते हैं ना असां साकार सां न मिलियासीं। हाणे शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में आया त शिव बाबा नज़र ईंदा हूंदा उन्हनि जे अंदरि, पंहिंजी आत्मा त असां ॾिठी न आहे। त शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में अची करे शिव बाबा अगरि उन समय शरीर में आहिनि बि त नज़र ईंदा न नज़र ईंदा। जॾहिं शिव बाबा ॻाल्हाईंदा तॾहिं असांखे सम्झ में ईंदो कि हा ये शिव बाबा ॻाल्हाइनि था। अरे भॻवानु हिन शरीर में आयो आहे ऐं मां उन्हनि जे साम्हूं वेठी आहियां, लेकिन नज़र त अचनि नथा। अगरि सम्झो असां ब्रह्मा बाबा जी भ्रुकुटी में ॾिसंदा बि रहूं कि अरे वाह भॻवानु ब्रह्मा बाबा जे शरीर में आयो आहे ऐं मां उन जे साम्हूं वेठी आहियां, त छा उन खां पोइ छा बसि ईअं ॾिसंदा ई रहूं। हुन खां पोइ बाबा जो असां सां ॻाल्हाईंदा, जो असांखे चईंदा, है न। बाबा पोइ असांखे शिक्षायूं ॾींदा, ॿार हीअं करो हीअं करो हीअं करो। चलो हुन में बि तव्हां ख़ुशि थी वियो कि अरे वाह डायरेक्ट भॻवानु वाच्य मां ॿुधिया कन सां, बाबा मूंखे हीअं चवनि पिया। लेकिन हुन सां फ़ाइदो छा अगरि तव्हां उन्हनि खे कंदव न त? बसि उहो ख़ुशी मिलंदी आहे कि असां त साकार बाबा सां मिलियासीं, असां त साकार बाबा सां गॾु रोटी खाधी, असां त साकार बाबा जा साकार में महावाक्य ॿुधिया, या चलो अव्यक्त में बि बाप दादा आया, कंहिं अव्यक्त बाप दादा खे भोग बि खारायो, कंहिं अव्यक्त बाप दादा सां गले बि मिलिया हूंदा, साकार में उन्हनि जी गोद में बि वेठा हूंदा, है न। पर अगरि उन्हनि जो असांखे शिक्षायूं ॾिनियूं उहा असां जीवन में धारण न कयूं त निराकार बाबा त हली वेंदा परम धाम में, ब्रह्मा बाबा बि पंहिंजे राज्य में हली वेंदा, पोइ असांखे कहिड़ो पद मिलंदो, है न। असां अगरि उन्हनि जे महावाक्यनि खे ॿुधी करे जीवन में धारण न कयो, उन्हनि खे ओड़ो ठही न ॾेखारियोसीं त फ़ाइदो छा आहे, है न। बाबा खे भोग लॻाए करे असां ख़ुदि मिठा न ठहियासीं त फ़ाइदो छा आहे। हिते त फ़ाइदे जी ॻाल्हि आहे न त इहे त जीअं भगत माण्हू थी वियो, जीअं पुजारी न ख़ुशि थींदा आहिनि कि असां त मूर्ति जे अॻियां वेठा आहियूं, असां त पुजारी आहियूं, असां त मूर्ति खे श्रंगारंदा आहियूं, असां आरती कंदा आहियूं, उहे ख़ुशि थी वेंदा आहिनि। लेकिन अगरि कंहिं पुजारी जी चाल चलन व्यवहार सुठी न आहे त उहो पुजारी कंहिं कम जो आहे। त ईअं ई बाबा बि असांखे चवनि था कि मां तव्हांखे एॾो कुझु सेखारियो पढ़ायो, तव्हांजो अगरि चाल चलन व्यवहार ओड़ो न थियो, अगरि तव्हां ॿियनि जे सहयोगी न ठहियो त फ़ाइदो छा आहे। त मां बि तव्हांखे छो सहज यादि अचां। त बाबा चवनि था कि सहयोगी सदा सर्व जे ऐं सेवा में सहयोगी ठहो त सहज योगी ठही वेंदो। तव्हांखे सहज ई बाबा जी यादि ईंदी, छो जो बाबा इहे ई कमु करणु आया आहिनि, है न। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न अरे मूंखे त इहो भीड़ भड़को सुठो न लॻंदो आहे। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि अंत में त सभु ईंदा, त सभु मिली सघंदा बाबा सां न मिली सघंदा। कॾहिं कॾहिं बाबा चईंदा अरे ये भीड़ भड़को छा आहे, ईअं न। जीअं VIP कोई ईंदो आहे या कोई वॾो महात्मा हूंदो आहे त माण्हू उन्हनि जी केॾी ख़ातिरी कंदा आहिनि। त शिव बाबा खे इहे सभु पसंदि न आहे, तॾहिं त शिव बाबा एॾी जल्दी साकार पाठ ख़तमु करे छॾियईं न, न त शिव बाबा चाहे न त जॾहिं ॾाॾनि खे एॾो बाबा उहो कयईं, या चलो ब्रह्मा बाबा जो शरीर जी आयु जेतिरी बि हुई, अगरि शिव बाबा खे एॾो सभु इहे सभु वणे हा त शिव बाबा त पहिरियों खां ई एॾी पब्लिक खड़ी कराए सघे हा। शिव बाबा में शक्ति न हुई छा। इहे शिव बाबा चईंदा आहिनि इहे सभु शिव बाबा खे पसंदि न आहे, इहे भीड़ भड़को ऐं इहे सभु जो बि माण्हू कंदा आहिनि,
या हाणे ब्राह्मण परिवार में बि कई माण्हू कंदा आहिनि न ईअं। त शिव बाबा त चवंदा आहिनि मां त ज्ञान ॾियणु आहियो न, तव्हां ज्ञान ॿुधो सम्झो जीवन में धारण करो, पंहिंजे खे लाइक़ु ठाहियो, है न। बसि जेतिरो तव्हां मां जेको कमु तव्हांखे सेखारियां थो जेतिरो तव्हां उहो कंदा त मां तव्हांखे सहज ई यादि ईंदमि, मां तव्हांखे यादि कंदमि कि अरे वाह इहो ॿारु मुंहिंजो ॿियनि खे सहयोग थो ॾिए। त सहज योगी सदा ठहिण जी सहज विधि छा आहे? सदा सर्व जूं सेवा में सहयोगी ठहो। त सहयोगी ही सहज योगी आहे। कई ब्राह्मण आत्मायूं सहज योग जो अनुभव सदा न करे पाईंदियूं आहिनि। योग कीअं लॻायूं, काथे लॻायूं, हिन क्वेश्चन में अञा ताईं बि आहिनि। कई आत्मायूं बाबा चवनि था ये सोचती रहंदियूं आहिनि योग कीअं लॻायूं, काथे लॻायूं, हिन क्वेश्चन में अञा ताईं आहिनि। सहज योग में क्वेश्चन न आहे। सहज योग में क्वेश्चन न आहे कीअं लॻायां, काथे लॻायां। सहज योगी त हलंदे फिरदे खाईंदे पींदे जीअं बाबा जी यादि में ई आहे। साथ साथ वरदान में महिनत न थींदी आहे ऐं सहज ऐं सदा स्वतः ई रहंदो आहे, है न। साथ साथ वरदान बि आहे उन्हनि खे सहज योगी ठहो, त वरदान में महिनत न थींदी आहे ऐं सहज ऐं सदा स्वतः ई रहंदो आहे। अर्थात सहज योगी वरदानी आत्मा स्वतः निरंतर योगी हूंदी आहे। त बाबा चवनि था जेका सहज योगी हूंदा आहिनि उन्हनि खे वरदान आहे, महिनत न हूंदी आहे ऐं सहज ऐं सदा स्वतः ई रहंदो आहे। अर्थात सहज योगी वरदानी आत्मा स्वतः निरंतर योगी हूंदी आहे। न रहंदा इन जो कारण आहे अगरि कोई सहज योगी न आहे, निरंतर योगी न आहे, त हिन जो कारण आहे प्राप्त हुए वरदान खे ब्राह्मण जन्म जे हिन अलौकिक लिफ्ट खे संभालणु न ईंदो आहे। बाबा असांखे चवनि था अगरि कोई सहज योगी न आहे न, मतलब असांखे सहज ई अगरि बाबा जी यादि नथी अचे त ज़रूरु असां प्राप्त हुए वरदान खे ब्राह्मण जीवन जे हिन अलौकिक गिफ्ट खे संभालणु न ईंदो आहे असांखे। स्मृति द्वारा समृद्धि रखण में अलबेलो ठही वेंदा आहिनि, है न। स्मृति द्वारा बाबा चवनि था स्मृति द्वारा समृद्धि रखण में अलबेलो ठही वेंदा आहिनि। मतिलबु उहा स्मृति जो असांखे बाबा ॾिनी अथई, उन स्मृति खे कायम न रखी पाईंदा आहिनि। अगरि असांखे सदा स्मृति न रहंदी कि मां आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां, त असांखे शक्ति बि न मिलंदी। शक्ति न मिलंदी त असां अलबेलो थी वेंदासीं, है न। प्राप्त हुए त बाबा चवनि था कि सहज योगी न थियण जो कारण आहे प्राप्त हुए वरदान खे ब्राह्मण जन्म जे हिन अलौकिक गिफ्ट खे संभालणु न ईंदो आहे। स्मृति द्वारा समृद्धि रखण में अलबेला ठही वेंदा आहिनि। न त ब्राह्मण ऐं सहज योगी न त ब्राह्मण जीवन जी विशेषता ई छा रही। अगरि ब्राह्मण ठही करे बि अगरि असां सहज ई बाबा खे यादि नथा करे सघूं, है न। असां ब्राह्मण त असां केॾो शान सां चईंदा आहियूं न। कोई बि ॿ ब्राह्मण काथे मिलनि पक्का सुठा, उहो त कीअं चईंदा आहिनि बाबा त असांखे हीअं ॿुधाईंदा आहिनि, बाबा त असांखे हीअं ॿुधाईंदा आहिनि, बाबा त पहिरें ई चई छॾियईं, है न।
असांखे त सहज ई बाबा जी याद ईंदी आहे हर ॻाल्हि में, छो की असांजे त बाबा जी मुरली, बाबा त हीअं चईंदा आहिनि जीअं ॿाहिरां वारा चईंदा आहिनि न, असांजो साईं त हीअं चईंदो आहे, असांजो फलानो गुरू त हीअं चईंदो आहे, असांजी मम्मी त हीअं कंदी आहे। हिते त मम्मी पापा दादा दादी सभु विया, हिते त छा ईंदो? बाबा। हिते त छा ईंदो आहे? बाबा। असांखे बाबा हीअं ॿुधाईंदा आहिनि, असांखे बाबा हीअं चईंदा आहिनि, त बाबा बाबा ई कंदा रहंदा आहियूं त सहज न यादि थियो। वरदानी हूंदे बि सहज योगी न त ॿियो कॾहिं ठहींदो, है न? वरदानी असां आहियूं, वरदानी हूंदे हुए बि सहज योगी न त ॿियो कॾहिं ठहींदो। इहे नशो निश्चय सदा रखो कि असांजो जन्म जो वरदान आहे। कहिड़ो वरदान आहे? कि सहज ई बाबा खे यादि करिणो। बाबा छा थी? सहज ई बाबा जी यादि रहण लाइ सदा सहयोगी ठहो। स्व ऐं सर्व जा सहयोगी ठहो। सहयोगी ठहिण ई सहज योगी आहे। सदा सर्व जो सेवा में सहयोगी ठहिण ई सहज योगी आहे। त हिन वरदान खे सर्व आत्माउनि जे प्रति सेवा में लॻायो। कहिड़े वरदान खे? सहज योगी भव। हिन वरदान खे सर्व आत्माउनि जे प्रति सेवा में लॻायो। सेवा में सहयोगी ठहिणो आहे, इहा विधि आहे सहज योगी जी। अमृत वेले खां वठी करे सहयोगी ठहो बाबा जे कार्य में। अमृत वेले खां वठी करे सहयोगी ठहो बाबा जे कार्य में। अमृत वेले खां वठी मतिलबु अमृत वेलो था करो था त बि बाबा सां गॾु असां विश्व सेवा में आहियूं, कि अञा ताईं ख़ुदि जे लाइ कंदा आहियो अमृत वेलो, है न? हाणे अमृत वेले में ईअं न, हू त पहिरों जो हुयो। हाणे त अमृत वेलो मतिलबु हिकदमि बाबा जी यादि में पूरे विश्व खे मर्ज करे वियो और सभिनि खे लाइट में ॾींदा रहो। त अमृत वेले खां सहयोगी मुरली बि ॿुधो था त बाबा जी यादि में हीअं ॿुधो कि पूरी विश्व जी आत्मायूं बि ॿुधनि थियूं, मतिलबु साथ साथ सेवा बि कंदा रहो, है न? कि सिर्फ़ु मां मुरली नथी ॿुधां, पूरी विश्व मुरली ॿुधे थी, है न? या जॾहिं तव्हां पढ़ंदा आहियो, चलो ॿुधो तव्हां, हुन खां पोइ हिकु समय कढो ऐं तव्हां मुरली पढ़ो ऐं तव्हां सोचो कि मां पूरे विश्व खे मुरली ॿुधायां थी। हिन सां वाइब्रेशन फैलंदा आहिनि, है न? रोटी ठाहियो त मां बाबा जी यादि में रोटी थी ठाहियां ऐं सभु माण्हू बाबा जी यादि में रोटी था ठाहिनि। कमु करा त बाबा जी यादि में करो, पूरे विश्व में लाइट माइट फैले थी। सॼे ॾींहं जी दिनचर्या जो मूल लक्ष्य हिकु शब्द रखो कि सहयोग ॾियणो आहे, सहयोगी ठहिणो आहे, ॿियनि खे सहयोग ॾियणो आहे ऐं सहयोगी बाबा जे कार्य में सहयोगी बि ठहिणो, त तव्हांखे सहज ई बाबा जी यादि ईंदी। सहयोग ॾियणु, बाबा जे कार्य में सहयोगी ठहिणु, इन सां छा थींदो? सहज ई सहज योगी थी वेंदा। अच्छा, अमृत वेले बाबा सां मिलन मनाए करे बाप समान मास्टर बीज रूप ठही, मास्टर विश्व कल्याणकारी ठही, सर्व आत्माउनि खे पंहिंजी प्राप्त हुई शक्तियुनि द्वारा आत्माउनि जी वृत्ति ऐं वायुमंडल परिवर्तन करण लाइ सहयोगी ठहो।
अमृत वेले बाबा से मिलन मनाए करे वो मास्टर बाप समान मास्टर बीज रूप थई मास्टर विश्व कल्याणकारी थई सर्व आत्माइन की पंहिंजी प्राप्त हुई शक्तियुनि जे द्वारा आत्माइन जी वृत्तियों वायुमंडल परिवर्तन करण जे लाइ बाबा जे कार्य में सहयोगी ठो बीज द्वारा श्री वृक्ष खे रूहानी जल ॾियण जी सहयोगी ठो बीज द्वारा मतलब जॾहिं असां बीज रूप ठही वेंदासीं न सिर्फ़ जो असां में शक्ति ईंदी न असां बीज रूप ठही करे बाबा खे यादि कंदासीं पोइ असांजी आत्मा में जो शक्ति हूंदी ईंदी उहा शक्ति पूरे वृक्ष में रूहानी जल ॾियण जल ॾींदासीं उहा शक्ति छा हूंदी रूहानी जल त बाबा चवनि था बीज द्वारा सॼे वृक्ष खे रूहानी जल ॾियण जी सहयोगी ठो जीअं सर्व आत्मायूं रूपी पतनि खे प्राप्ति जे पाणी मिलण जो अनुभव थिए है न बस तव्हां कुछ भी न करो बाबा जीअं मास्टर बीज रूप ठही करे जीअं मां मास्टर बीज रूप आहियां ऐं बस तव्हां बाबा खे निराकार रूप में यादि करो अनुभव करो बाबा जी शक्ति मुंहिंज आत्मा में अचे थी ऐं मुंहिंज आत्मा द्वारा पूरे विश्व में फैले थी त इहो छा थियो रूहानी जल ॾियण इन सां सर्व आत्माउनि रूपी पतनि खे प्राप्ति जे पाणी मिलंदो हीअ अमृत वेले खां वठी करे जो बि सॼे ॾींहं जे कार्य कंदा आहियो हर कार्य जो लक्ष्य छा हुजे सहयोग ॾियण चाहे व्यवहार जे कार्य में सहयोगी चाहे व्यवहार जे कार्य में वेंदा आहियो चाहे प्रवृत्ति खे हलाइण जे कार्य में रहंदा आहियो कुछ भी कार्य कंदा आहियो न त सदा सोचो कि असांजे कार्य जो लक्ष्य छा आहे सहयोग ॾियण आत्माउनि खे लेकिन सदा ये लक्ष्य चेक भी करो लौकिक व्यवहार में भी स्व प्रति व साथियुनि जे प्रति शुभ भावना शुभकामना सां वायुमंडल रूहानी ठाहिण जो सहयोग ॾिनो चेक करो लौकिक व्यवहार में भी स्व जे प्रति साथियुनि जे प्रति शुभ भावना शुभकामना सां वायुमंडल रूहानी ठाहिण जो सहयोग ॾिनो तव्हां भले लौकिक में बि रहंदा आहियो लेकिन लौकिक में बि स्व जे प्रति ऐं साथियुनि जे प्रति छा हुजणो खपे शुभ भावना कामना जे वायुमंडल रूहानी ठाहिण जो सहयोग ॾियो शुभ भावना रखो शुभ भावना रखो कि इहा बि बदिली वेंदा इहे बि ठीक थी वेंदा न त टेंशन करो न ज्यादा सोचो है न सम्झो अगरि तव्हांजा भई नंढे ॿारनि सां त नंढे छा वॾनि खे बि चइणो पवंदो आहे हीअं करो हीअं करो हीअं करो हीअं करो त तव्हां शुभ भावना शुभकामना रखो सभु पंहिंजा पंहिंजा कम ठीक रीति कंदा सभु पंहिंजे रीति ठीक रीति कम कंदा चाहे लौकिक आहे चाहे अलौकिक आहे सभु पंहिंजो कम ठीक रीति कंदा बसि तव्हां इहे ई संकल्प करो कि सभी माण्हू टाइम सां उथंदा वेहंदा खाईंदा पीअंदा हलंदा सभु ठीक रीति हलंदा
त ये थी वई शुभ भावनाऊं कामना सां वायुमंडल खे रूहानी ठाहिण। त ये सहयोग थियो न। सोचो असां ये सोचूं पूरे विश्व जे लाइ कि पूरे विश्व में सभी आत्मायूं ठीक रीति से सोचदियूं, ठीक रीति निर्णय कंदियूं, ठीक रीति कार्य कंदियूं। जॾहिं असां सोचदासीं कि पूरे विश्व में सभु ठीक रीति हलंदा त सोचो पूरे विश्व में वो वाइब्रेशन जेतिरी तव्हांजी वॾी सोच हूंदी न बाबा तव्हां द्वारा ओतिरी दूर ताईं वाइब्रेशन फैलाईंदा। तव्हां अगरि सोचदव कि असांजे हिन बाबा जे हिन घर में बाबा जा ॿार जीअं सम्झो बाबा असांखे हाणे इअं ॿुधाईं कि लौकिक व्यवहार में भी स्व प्रति साथियुनि जे प्रति शुभ भावना शुभकामना सां वायुमंडल खे रूहानी ठाहिण जो सहयोग ॾियो। बाबा त चई लौकिक अलौकिक वारा अलौकिक करनि पर तव्हां छा कंदव? तव्हां पूरे विश्व जे लाइ सोचदव या पंहिंजे लौकिक ऐं अलौकिक जे लाइ सोचदव? मतलब अलौकिक भी सिर्फ पंहिंजे सेंटर जे बारे में ई सोचदव या कंहिंजे बारे में सोचदव, है न? त ये तव्हांजे मथां आहे त ये सोचो हीअं सम्झो कि इन हिसाब सां बाबा भी तव्हांखे शक्ति ॾींदा। तव्हां सोचदव पूरो विश्व जे लाइ मां सोचां भई हिक ॿिनि जे लाइ छो सोचां? तव्हां सोचो भई पूरे विश्व में सभी ॿार ठीक रीति हलंदा, सभी मनुष्य आत्मायूं सभी माण्हू ठीक रीति उथंदा वेहंदा खाईंदा पीअंदा त बाबा भी तव्हांखे ओतिरी शक्ति ॾींदा। है न? त बाबा चवनि था इन रीति रूहानी सहयोग ॾियो व ईअं ई साधारण रीति सां पंहिंजी ड्यूटी समझी करे वॼाईंदा आहियो। छा कंदा आहियो? साधारण रीति हलंदा आहियो या जो असांखे बाबा पूरे वृक्ष खे पाणी ॾियण लाइ निमित ठातो अथई या उहो समझी करे हलंदा आहियो? जीअं जंहिंजो ऑक्यूपेशन हूंदो आहे न उहो जाते बि वेंदो पंहिंजे ऑक्यूपेशन प्रमाण कार्य कंदो ई सही। हाणे डॉक्टर आहे त डॉक्टर हुन हिसाब सां कमु कंदो, है न? अगरि मैकेनिक आहे त हुन हिसाब सां कमु कंदो। सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कमु कंदा आहिनि न। तव्हां सभिनि जो विशेष ऑक्यूपेशन ई छा आहे? सहयोगी थियण, है न? सभिनि जो सहयोगी थियण ई तव्हांजो ऑक्यूपेशन आहे। त इहा भुलिजो न। बाबा चवनि था तव्हां सभिनि जो ऑक्यूपेशन ई आहे सहयोगी ठहिण जो। उहा कीअं भुलिजी सघंदा आहियो? त हर कार्य में सहयोगी ठहिण अर्थात सहजयोगी ठही। हर कार्य में बाबा जे कार्य में सहयोगी थियण कीअं बि करे चाहे मन सां चाहे वाचा सां चाहे कर्मणा सां त तव्हां सहजयोगी ठही वेंदव। कोई भी सेकंड सहयोगी थियण जे सिवाय न हुजे। मतलब असां हर सेकंड सहयोगी रहूं। कोई भी सेकंड सहयोगी थियण जे बिना न हुजे। बाबा चवनि था थी सघंदो आहे इएं असांजो हर सेकंड असां बाबा जी याद में पूरे विश्व जी आत्माउनि जो सहयोगी ठहूं। थी सघंदो आहे इएं। बाबा चवनि था चाहे मनसा में सहयोगी ठहो चाहे वाचा में सहयोगी ठहो चाहे संबंध संपर्क द्वारा सहयोगी ठहो चाहे मनसा वाचा कर्मणा या संबंध संपर्क चाहे स्थूल कर्म द्वारा सहयोगी ठहो कीअं बि करे असांखे सहयोगी अवश्य ठहिण
है न त सहयोगी न ठहींदासीं त बाबा बि असांखे शक्ति ॾेई छा कंदा, है न? सहयोगी न ठहींदव त बाबा बि तव्हांखे शक्ति ॾेई छा कंदा, है न? तव्हां बाबा जी शक्ति खे वेस्ट कंदा। भई सम्झो अगरि उहा भाॼी खाईंदा ई न आहियो त भाॼी वठी करे छा कंदा? जो चीज तव्हां खाईंदा ई न आहियो हुनखे वठी करे रखी करे छा कंदव? फ़ाइदो आहे कुझु? त बाबा असांखे चवनि था सहयोगी ठहो, चाहे संबंध संपर्क, चाहे मनसा, चाहे वाचा, चाहे कर्मणा, सहयोगी ज़रूर ठहिणो आहे। श्री तव्हां सभी दाता जा ॿार आहिनि, दाता जा ॿार सदा ॾींदा रहंदा आहिनि। त छा ॾियणो आहे? सहयोग ॾियणो आहे। सदा यादि रखो मूंखे छा ॾियणो आहे? सहयोग ॾियणो आहे। बाबा चवनि था स्व परिवर्तन जे लाइ बि स्वयं जे बि सहयोगी ठहो। स्व परिवर्तन करण लाइ ख़ुदि जा बि सहयोगी ठहो। कीअं? साथी ठही स्व जे प्रति सदा शुभ चिंतन जी वृत्ति, रूहानी वायुमंडल ठाहिण जे लाइ स्व प्रति बि सहयोगी ठहो। बाबा चवनि था कि स्व प्रति बि सहयोगी ठहो। कीअं ठहींदा? साक्षी थी करे स्व जे प्रति शुभ चिंतन करो। स्व जे प्रति छा शुभ चिंतन कंदा? पंहिंजे लाइ शुभ चिंतन जी वृत्ति रखो। वायुमंडल रूहानी ठाहिण जे लाइ स्व प्रति बि सहयोगी ठहो कि मां निर्विघ्न ही जीवन में अॻियां वधण वारी आत्मा आहियां, है न? मां निर्विघ्न आत्मा आहियां, मां विजयी आत्मा आहियां, मां बाप समान आत्मा आहियां, है न? त जो बि बाबा असांखे स्वमान ॾिना अथई न, त उहो खुदि बि साक्षी थी करे पंहिंजे पाण खे ॾिसो कि मां केरु आहियां, मां कहिड़ी आत्मा आहियां, कंहिंजी संतान आहियां। और कहिड़ी आत्मा आहियां मतलब शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां, पवित्र आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां, ज्ञान गुण शक्तियुनि सां श्रृंगारियल उहे आत्मा आहियां, माया जीत आत्मा आहियां, प्रकृति जीत आत्मा आहियां, है न? बेगमपुर जी बादशाह आहियां, बेफिक्र बादशाह आहियां। बाबा केॾा सरल सुमान असांखे ॾिना, मास्टर गॉड आहियां, है न? त साक्षी थी करे स्व प्रति सदा शुभ चिंतन जी वृत्ति, रूहानी वायुमंडल ठाहिण लाइ स्व जे प्रति बि सहयोगी ठहो। जॾहिं प्रकृति पंहिंजो वायुमंडल जे प्रभाव सभिनि खे अनुभव कराईंदी आहे। हाणे जीअं ठंडी आहे त ठंडी अनुभव कराए थी न, भई ठंडी आहे। त सोचो ये असांजी रचना प्रकृति, हाणे मथे में सूर थिए त प्रकृति मथे में सूर मतलब असांजो ये अची न, त उहो त असांखे अनुभव कराईंदो आहे न मथे में सूर थो थिए। गर्मी आहे त गर्मी असांखे अनुभव कराईंदी आहे कि गर्माइश। त मां आत्मा अगरि चाहियां त छा मूं में इतनी शक्ति आहे कि मां चाहियां कि पूरी विश्व जी आत्मायूं हाणे शांति जो अनुभव करनि, पूरी विश्व जी आत्मायूं हाणे पवित्रता जो अनुभव करनि, पूरी विश्व जी आत्मायूं हाणे सुख जो अनुभव करनि। करे सघंदा आहियूं, है न? तव्हां चेक करो
तव्हां सां मिली करे कॾहिं कॾहिं कंहिंसां मिली करे माण्हू चवंदा आहिनि न असांखे न तव्हां सां मिलण में ॾाढो सुठो लॻंदो आहे। तव्हां जॾहिं असां तव्हां सां मिलंदा आहियूं त ॾाढो रिलैक्स लॻंदो आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे, ॾाढी शांती मिलंदी आहे, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। त मतिलबु तव्हां द्वारा उन्हनि खे उहो अनुभव थिए थो, है न? त बाबा चवनि था जॾहिं प्रकृति पंहिंजी वायुमंडल जे प्रभाव सभिनि खे अनुभव कराईंदी आहे, जीअं सर्दी गर्मी प्रकृति पंहिंजो वायुमंडल जो प्रभाव विझी ॾींदी आहे न, ईअं त प्रकृति जी सदा सहयोगी सहज योगी आत्मायूं पंहिंजे रूहानी वायुमंडल जो प्रभाव अनुभव न कराए सघंदा आहियो। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे न। बाबा चवनि था जीअं उहा अनुभव कराए सघंदी आहे त छा असां प्रकृति जी सदा सहयोगी सहज योगी आत्मायूं पंहिंजे रूहानी वायुमंडल जो प्रभाव जो अनुभव न कराए सघंदा आहियूं। सदा स्व प्रति सर्व जे प्रति सहयोग की शुभ भावना रखते हुए सहयोगी आत्मा ठहो। सदा स्व जे प्रति सर्व जे प्रति सहयोग की शुभ भावना रखते हुए सहयोगी आत्मा ठहो। उहो अहिड़ो आहे, उहो अहिड़ो आहे, कोई कंदो आहे, ईअं न सोचो कोई छा बि करे। मूंखे बाबा छा ड्यूटी ॾींदी सदा असां द्वारा पवित्रता सुख शांति प्रेम आनंद सर्व शक्तियुनि जी किरणियूं फैलदी रहनि बस। पवित्रता सुख शांति प्रेम आनंद ज्ञान और शक्तियुनि जी किरणियूं फैलदी रहनि बस। असांजो इहो ई कमु आहे, है न? त बाबा असांखे चवनि था सदा स्व जे प्रति सर्व जे प्रति सहयोग जी शुभ भावना रखंदे हुए सहयोगी आत्मा ठहो। उहो अहिड़ो आहे, उहो हीअं कंदो आहे या हूअं कंदो आहे, असांखे उहो न सोचणो आहे। उहो त गुस्सो कंदा आहिनि, उहो त हीअं ई सोचंदा आहिनि, उहो त हीअं हीअं कंदा आहिनि, उहो त ॿुधंदा ई न आहिनि, ॿुधनि या न ॿुधनि कुझु बि करनि था। असांखे बसि हुननि उहो वायुमंडल ठाहिणो आहे। ये न सोचो कहिड़ो बि वायुमंडल हुजे, कहिड़ो बि प्रकार जो व्यक्ति हुजे, मूंखे त हुनखे सुठे गुणनि शक्तियुनि जो मूंखे त बाबा जे ॾिनल उहे ज्ञान गुण शक्तियुनि जो सहयोग उन्हनि खे ॾियणो ई आहे। है न? बाबा त चवंदा आहिनि सभु प्रकार जी आत्माएं तव्हां वटि ईंदियूं। हाणे तव्हां सोचो था की उहो त सत्युगी आत्मा हुजे, है न? तॾहिं मां त हुनखे बाबा जो ज्ञान ॾियां। हाणे हुनखे ज्ञान न ॿुधणो, हुनखे शांति जो सहयोग खपे, हुनखे थोरी शक्ति खपे पंहिंजो जीवन जीअण लाइ। हुनखे न अचिणो आहे सतयुग में, हुनखे त द्वापर कलयुग में ई अचिणो आहे। बसि पंहिंजे समय में अचिणो आहे। हुनखे त पंहिंजी थोरी शक्ति खपे, थोरी सम्झ खपे जंहिंसां उहो पंहिंजो कमाए करे पंहिंजे परिवार खे सुठो पाले सघे। त तव्हां हुनखे ओतिरो ई ॾियो न। तव्हां हुनखे सतयुग जो कहानियूं सतयुग जी ॻाल्हियूं ॿुधाईंदव त असां बाबा जे खज़ाने खे वेस्ट छो करूं, इन करे बाबा चवंदा आहिनि न, बाबा हिकु बार ॿुधायो न की असांजे कुल जी आत्मा आहे या न आहे, कीअं जज करणो आहे। बाबा जी आत्मा न शांति में वियो। अगरि उहा असांजे कुल जी आत्मा हूंदी न त उहो बि शांत थी वेंदी, न हूंदी त पोइ ईअं ई चई कंदी रहंदी। त बाबा असांखे हर प्रकार सां सभु कुझु ॿुधायो बि अथई
असां अगरि सुठी रीति नफ़्स न ॾिसंदासीं ऐं ईअं ई कंदा रहंदासीं त पोइ कीअं असां उन्हनि खे सहयोग ॾेई सघंदासीं, हा न? तंहिं करे बाबा असांखे चवनि था कि सहयोग ॾियण लाइ इहे बि नफ़्स बि ॾिसणी खपे, भई सहयोग ॾियूं था त उन्हनि खे कॾहिं कॾहिं असां उन्हनि खे हैवी सहयोग ॾेई छॾूं, जीअं न हाणे फलाणे खे दवाई त खपे, अगरि हुन हाई डोज जी ॾेई छॾियईं त वीचारे वियो, हा न? इहो बि असांखे चेक करणो। तंहिं करे बाबा असांखे चवनि था कोई छा बि थो करे, कोई शो बि थो करे, कोई कीअं बि थो करे, तव्हांजो कमु आहे चेक करे उन्हनि खे सहयोग ॾींदा हलो। ईअं सभी ब्रह्मण आत्माऊं सदा सहयोगी ठही वञनि त छा थी वेंदो? अगरि असां सभी ब्रह्मण आत्माऊं सहयोगी थी वेंदासीं त छा थी वेंदो? सभी सहयोगी स्वतः ही थी वेंदा, क्योंकि सर्व आत्माउनि जो सहयोग मिलण सां कमज़ोर भी शक्तिशाली थी वेंदो। बाबा चवनि था कि अगरि सभी ब्रह्मण आत्माएं सहयोगी थी वेंदियूं त सहयोगी स्वतः थी वेंदो, क्योंकि सर्व आत्माउनि जो सहयोग मिलण सां कमज़ोर आत्मा बि छा थी वेंदी? शक्तिशाली थी वेंदी। कमज़ोरी समाप्त थियण सां सहयोगी त थी ही वेंदो। जॾहिं असांजी कमज़ोरी समाप्त थियण सां सहयोगी त थी ही वेंदो न, है न? कोई भी प्रकार जी कमज़ोरी मुश्किल व मेहनत जो अनुभव कराईंदी। जॾहिं सभु सहयोगी थी वेंदा त कमज़ोरी ख़तम थी वेंदी। कोई भी प्रकार जी कमज़ोरी हूंदी आहे न अगरि कंहिं आत्मा में त मुश्किल व मेहनत जो अनुभव कराईंदी आहे। शक्तिशाली आहिनि त सभु सहज आहे। अगरि शक्तिशाली आहियो त सभु सहज आहे, लेकिन जाते कमज़ोरी अची वेंदी आहे उते मुश्किल थी, जाते कमज़ोरी अची वेंदी आहे उते छा थी वेंदी आहे? मुश्किल थी वेंदी आहे। तंहिं करे बाबा जी याद में जो भी कमज़ोर आत्मा जी सहयोगी ठहण सां मुश्किल व मेहनत जो अनुभव न कंदा, मतलब उन्हनि जी कमज़ोरी ख़तम थी। शक्तिशाली त सभु सहज आहे, त छा करिणो आहे? चाहे तन सां, मन सां, धन सां, मन सां, वाणी कर्म सां सहयोगी ठहिणो, है न? असांखे चाहे तन मन धन मन वाणी कर्म सभिनि सां सहयोगी ठहिणो, सहयोगी ठहिणो। अगरि कोई मन सां न करे सघंदा आहिनि त तन ऐं धन सां सहयोगी ठहो, है ना? अगरि कोई मन सां सहयोगी न ठही सघंदो आहे त तन ऐं धन सां सहयोगी ठहो, मन सां वाणी सां न त कर्म सां सहयोगी ठहो, संबंध जुड़वाइण व संपर्क रखाइण जी सहयोगी ठहो, है ना? कंहिं बि की रीति सां सहयोगी ठहो, संबंध जुड़वाइण व संपर्क रखाइण में सहयोगी ठहो, मतलब माण्हुनि जो संबंध जुड़वायो बाबा सां, संपर्क करायो, सिर्फ़ संदेश ॾियण जो सहयोगी न ठहो, पंहिंजे परिवर्तन जे सहयोगी बि ठहो। मतलब तव्हां बि परिवर्तन थींदव त माण्हू इहे त चईंदा कि हा भई इहो हुन ज्ञान में वेंदी आहे तॾहिं परिवर्तन थी आहे, त इहे बि सहयोगी थी विया न।
पंहिंजी सर्व प्राप्तियुनि जे अनुभव ॿुधाइण जा सहयोगी ठहो। ॾिसो कहिड़ी प्रकार सां असां बाबा जे कार्य में सहयोगी ठही सघंदा आहियूं, है न। पंहिंजी सर्व प्राप्तियुनि जे अनुभव ॿुधाइण जे सहयोगी ठहो। पंहिंजे सदा हर्षित रहण सूरत सां सहयोगी ठहो। सोचो अगरि तव्हां जीवन में हमेशा ख़ुशि रहंदव, इन दुनिया में रहंदे हुए सदा ख़ुशि रहंदव, त तव्हांजे हर्षित चेहरे खे ॾिसी बि माण्हू सहयोगी सोचदा भई हीअ हमेशा ख़ुशि रहंदी आहे, अच्छा ये हिन ज्ञान में वेंदी आहे न। कंहिंजे गुणनि जे दान द्वारा सहयोगी ठहो, न। कंहिंजे गुणनि जे दान द्वारा सहयोगी ठहो, मतिलबु कंहिंखे गुण ॾियो, दान ॾियो, उन रीति सहयोगी ठहो। कंहिंखे उमंग उत्साह वधाइण में सहयोगी ठहो। केॾा सारा तरीक़ा आहिनि बाबा जे कार्य में सहयोगी ठहण। मतिलबु असां बाबा जे कनेक्शन में, मतिलबु हा असांजो नाम थींदो कि हा भई इहे ज्ञान में हलंदा आहिनि न, इन करे हीअं आहे। जंहिंमें बि सहयोगी ठही सघो, उनमें सहयोगी सदा ठहो, तॾहिं सहज योगी थी सघंदा। त सहज ई बाबा जी यादि अचे, हिन लाइ सहयोगी ठहो। सम्झो छा करणो आहे, इहे त सहज आहे न, जो आहे उहो ॾियणो आहे। जो करे सघंदा आहिनि उहो करो, सभु न करे सघंदा आहिनि त हिकु त करे सघंदो आहे न। जो बि हिकु विशेषता हुजे, हुन विशेषता खे कार्य में लॻायो, अर्थात सहयोगी ठहो। जो भी हिकु विशेषता है न, हुनखे विशेषता के कार्य में लॻाया मतिलबु सहयोगी थिए। ही त करे सघंदा आहियो न। ईअं न सोचो कि मुंहिंजे में कोई विशेषता न आहे, कोई गुण न आहे, इहो त थी न सघंदो आहे न। ब्रह्मन ठहिण जी ही वॾी विशेषता आहे। असां ब्रह्मन आहियूं, ब्रह्मन ठहिण जी ही तव्हां में वॾी विशेषता आहे। बाबा चवनि था तव्हां ब्रह्मन ठहिया, उहा ई सभिनि खां वॾी विशेषता आहे। बाप खे ॼाणण हीअ बि वॾी विशेषता थी वई न। इन करे पंहिंजी विशेषता द्वारा सदा सहयोगी ठहो। बाबा जे कार्य में कीअं न कीअं सहयोगी ठहींदा हलो। अच्छा, अहिड़ा सदा सहयोगी आत्माऊं सहज योगी सदा पंहिंजी श्रेष्ठ वृत्ति द्वारा वायुमंडल ठाहिण जी सहयोगी आत्माऊं, सदा सहयोगी अर्थात सहज योगी, सदा पंहिंजी श्रेष्ठ वृत्ति द्वारा वायुमंडल ठाहिण जी सहयोगी, सदा पंहिंजी श्रेष्ठ वृत्ति सां वायुमंडल ठाहिण जे सहयोगी आत्मा, कमज़ोर आत्माउनि खे उत्साह दिलाइण जे सहयोगी आत्मा, अहिड़ी अमृत वेले का हर समय सहयोगी ठहण वारी आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार और नमस्ते, है ना। सदा सहयोगी पंहिंजी श्रेष्ठ वृत्ति द्वारा वायुमंडल खे ठाहिण वारा सहयोगी आत्माऊं, कमज़ोर आत्माउनि खे उत्साह दिलाइण वारी सहयोगी आत्माऊं, अमृत वेले खां हर समय सहयोगी ठहण वारी आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। पाठनि सां बाबा ॻाल्हाइनि था। साइलेंस जी शक्ति सां दैवी स्वराज्य जी स्थापना, साइलेंस जी शक्ति सां सॼे विश्व में दैवी राजस्थान जो फाउंडेशन विझो था। वो आपस में लड़दा आहिनि ऐं तव्हां दैवी राजस्थान ठाहियो था। छा ठाहिणो आहे इहो उन्हनि खे छा पतो, उहो त पंहिंजो पंहिंजो प्रयत्न कंदा रहंदा आहिनि, लेकिन भावी छा आहे उन्हनि खे त तव्हां ॼाणंदा आहियो न। त सभी ॿार साइलेंस जी शक्ति सां दैवी स्वराज्य ठाहियो था।
साइलेंस जी शक्ति सां दैवी स्वराज ठाहियो अथनि। उन्हनि जी आहे ज़बान जी ताक़त, तव्हांजी आहे उन्हनि जी ज़बान जी ताक़त आहे, बाहुबल जी ताक़त आहे, शास्त्रनि जी आहे। और असांजी कहिड़ी शक्ति आहे? साइलेंस जी शक्ति। असां साइलेंस जी शक्ति सां नई दुनिया ठाहियूं था। इन शक्ति द्वारा दैवी राज्य स्थापना थी ही वेंदो। ये त अटल निश्चय आहे न। साइलेंस जी शक्ति सां दैवी राज्य स्थापना थी ही वेंदो। ये त अटल निश्चय आहे न। उहे बि सम्झंदा आहिनि कि वर्तमान समय कोई ईश्वर शक्ति खपे जो कार्य करे। दुनिया वारा भी समझदा आहिनि कि अहिड़ी दुनिया खे बदलण लाइ कोई शक्ति खपे, लेकिन गुप्त थियण जे कारण ॼाणे न सघंदा आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो, करो बि था। पंजाब में वृद्धि त थिए थी। पंजाब बि सेवा जी आदि जो स्थान आहे न। त आदि स्थान सां कोई विशेष कार्य हुजणो खपे। रूहानी बाप जा ॿार हुजण जे नाते रूहानी सेवा करे हर ॿार रूहानी सेवा करण हर ॿार जो कार्य जो बाप जो कार्य है वो ॿारनि जो कार्य है न। जीअं रूहानी बाप जो कर्तव्य आहे रूहानी सेवा करण, ईअं ॿारनि जो भी इहो ई कार्य इन ही कार्य में तत्पर रहणो। ॿारनि खे भी इन ही कार्य में तत्पर रहणो आहे। कहिड़ो? रूहानी सेवा। ये रूहानी सेवा हर सेकंड हर कदम में प्रत्यक्ष फल प्राप्त कराईंदी आहे। वैसे भी बाबा जे ज्ञान में अचण खां पोइ अगरि सेवा में बिजी न रहंदव न त फालतू ॻाल्हियुनि में इन्वॉल्व थींदव। असांजो कमु आहे चाहे मन सां सेवा करो, चाहे वाचा सां, चाहे कर्मणा सां, है न। सेवा कंदा वञो। साम्हूं वारो ॾिसो त साम्हूं वारे जो नेचर कहिड़ो बि आहे, असांजो छा कमु आहे हुनजे लाइ सुठो सोचणु, इन जो बि भलो थिए, इहे बि परिवर्तन थी वञे। ईअं न सोचो इहो त आहे ई अहिड़ो, है न। असांजो कमु छा आहे? उन्हनि जे लाइ बि सुठो सोचणु कि इन्हनि जो बि भलो थी वञे, इहे बि परिवर्तन थी वञे, है न। प्रत्यक्ष फल छा आहे? ख़ुशी। जेतिरी सेवा कंदा ओतिरी ख़ुशी जो खज़ानो वधंदो वेंदो आहे। हिक जो पदम गुणा मिलंदो, है न। सेवा करण सां छा थींदो? हिक जो पदम गुणा मिलंदो आहे। ईअं सम्झंदा आहियो? तव्हांजो ऑक्यूपेशन ई आहे रूहानी सेवादारी। सभिनि जे लाइ सुठो सोचण ही असांजी सेवा आहे। चलो ॿियो कुझु बि न, असां सभिनि जे लाइ सुठो सोचूं भई सभिनि जो ई भलो थिए, सभिनि जो ई कल्याण थिए। लौकिक में भल कोई भी पोजीशन आहे, लेकिन अलौकिक में असां केरु आहियूं? रूहानी सेवाधारी, है न। अलौकिक में केरु आहियूं असां? रूहानी सेवाधारी। अगर कोई डॉक्टर आहे त रूहानी डॉक्टर ऐं जिस्मानी डॉक्टर त डबल डॉक्टर थी वियो न। वो सेवा कंदे बि मूल कर्तव्य आहे उन्हनि जो रूहानी डॉक्टर ठहिण, है न। त असांजो मेन कर्तव्य छा आहे? हर आत्मा जे लाइ सुठो सोचणु, सभिनि जो ई कल्याण थी वञे, सभी ही परिवर्तन थी वञनि, सभिनि जो ई भलो थिए। बार बार रोगी अचे हिन सां त रोग ई ख़तम थी वञे सदा जे लाइ, है न। जॾहिं असां हुननि जे लाइ सुठो सोचंदासीं त हुननि जा रोग ई ख़तम थी वेंदा। भई डॉक्टर त सोचतो भई बीमार थियनि त मुंहिंजी कमाई थिए। कई डॉक्टर अहिड़ा बि हूंदा आहिनि, कलयुगी दुनिया आहे,
लेकिन असां अगरि सम्झो कोई जिस्मानी डॉक्टर बाबा जो ॿार आहे त वो रूहानी डॉक्टरी भी करे ऐं जिस्मानी भी करे त हुनजो रोग ई ख़तम थी वञे त अहिड़ी दवाई ॾियणी खपे न रोगी ईंदो ई आहे सदा शिफ़ा पाइण लाइ सदा शिफ़ा हूंदी आहे रूहानी सेवा सां सदा शिफ़ा कंहिंसां ॾींदी आहे रूहानी सेवा सां अच्छा ओम शांति बाबा खे याद करो ओम